जांच इदारनि जी मौजूदगीअ में सुप्रीम कोर्ट पनामा केस जी जांच कीअं थी कराए सघे। ऑफशोर कंपनी ठाहिण को ॾोह नाहे, ॾिसणो इहो आहे त इहा कंपनी ठाही कीअं वई। 436 माण्हुनि ख़िलाफ़ ईअं ऑर्डर जारी करणु इंसाफ़ जे ख़िलाफ़ हूंदो। सुप्रीम कोर्ट जा पनामा केस बाबति जमात इस्लामी जी दरख़्वास्त ते ॿुधणीअ दौरान रिमार्क्स। जमात इस्लामी जे वकील पारां पनामा केस में 436 पाकिस्तानियुनि ख़िलाफ़ जांच लाइ जुडिशल कमीशन जोड़ण जी सदा। जस्टिस तारिक मसूद रिमार्क्स में चयो त तव्हांखे 7 सालनि खां पोइ यादि आयो आहे त हीउ अवामी मुफ़ाद जो मामिलो आहे। उन वक़्तु छा रुॻो हिकु ई ख़ानदान जे ख़िलाफ़ पनामा केस हलाइणु हो? उन वक़्तु सभिनी ख़िलाफ़ गॾाए केस ॿुधण जे लाइ छो न चयो वियो? जमात इस्लामी 7 सालनि दौरान कंहिं इदारे शिकायत छो न कई? समूरा कम हाणे सुप्रीम कोर्ट ई करे। 436 माण्हुनि खे नोटिस ॾियण खां सवाइ हिननि ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम कीअं ॾियूं? इन्हनि 436 माण्हुनि में कारोबारी माण्हू बि हूंदा। छा तव्हां इन्हनि खे भॼाइणु चाहियो था? हिन मामले ते अदालत जो कुल्हो इस्तेमालु न कयो। अदालत पारां महीने जे लाइ ॿुधणी मुलतवी। पनामा केस में 436 पाकिस्तानियुनि मां रुॻो नवाज़ शरीफ़, संदसि धीअ मरियम नवाज़ ऐं नाठी सफ़दर अवान जी नाअहली थी हुई।